अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मोल किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 39। तो जनाब जफ़र अलैहिस्सलाम संदद रुफ़क़ान सां गॾु मदीने जे तरफ़ रवानो थियो ऐं फ़तह ख़ैबर जे वक़्तु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में पहुतो। हबशा में ई हज़रत अब्दुल्ला बिन जफ़र अस्माए बिन्त अमेस जे बदन मां पैदा थियो। उन ज़माने में जॾहिं हज़रत जफ़र अलैहिस्सलाम हबशा में हुयो ऐं नजाशीअ खे उते पुटु पैदा थियो हुयो, उनजो नालो मुहम्मद रखियो। अली बिन इब्राहिम खां रिवायत आहे त उम्मे हबीबा दुख्तर अबू सुफ़ियान अब्दुल्ला बिन हबश जी घरवारी हुई। अब्दुल्ला जो इंतकाल हबश में ई थी वियो हुयो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजाशीअ वटि पैगाम मोकिलियो त उनखे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु तजवीज़ करे। नजाशीअ तजवीज़ कयो ऐं 400 अशरफियूं मुक़ररु करे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ उनखे ॾेई छॾियो ऐं उम्दा लिबास ऐं बहितरीन ख़ुशबू उन लाइ मोकिली। पोइ उनजो सफ़र जो सामान दुरुस्त करे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में मोकिलियो। उन सां गॾु मारिया कुतबिया मादरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बि घणो लिबास ऐं घणी ख़ुशबू ऐं घोड़ा ॾेई हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ रवानो कयो। 20 उलमा नसारा खे बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि रवानो कयो त उते उहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आदात ऐं ख़साइल ऐं गुफ़्तगू उथणु विहणु खाइणु पीअणु निमाज़ पढ़णु तमामु हालात जो मुशाहिदो कनि। जॾहिं उहे माण्हू मदीने पहुता त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनी ऐं उन्हनि खे हीअ आयत पढ़ी। सिपारो 7 आयत नंबर 110 सूरत अल माइदा। जॾहिं अल्लाह फरमायो त ऐं ईसा पुट मरियम पाण ते ऐं पंहिंजे माउ ते मुंहिंजी उन नेमत खे यादि कर, जॾहिं पाक रूह सां नेमत खे यादि करे, जॾहिं पाक रूह सां तुंहिंजी मदद कई। तूं माण्हुनि सां पंहिंजे में ऐं करड़प में ॻाल्हाईंदो हुएं ऐं जॾहिं तोखे किताब ऐं दानाई ऐं तौरेत ऐं इंजील सेखारियो ऐं जॾहिं बहक में ख़ुदा सां मिटीअ मां पखीअ जो बूटो ठाहे ऐं मजज़ फूक ॾींदो हुएं त बहक में ख़ुदा सां पखी थी उॾामंदो हुयो ऐं बहक में ख़ुदा सां ॼाए ॼम जे अंधे ऐं कोढ़े खे चङो भलो कंदो हुएं ऐं जॾहिं बहक में ख़ुदा सां मुअन खे जीअरो कंदो हुएं ऐं जॾहिं तोखे बनी इसराईल खां रोकियो, जॾहिं तो वटि न मौजूदा आंदा, पोइ उन्हनि मां जेके काफ़र थिया तिन चयो हीउ त हिकु पधरो जादू आहे। जॾहिं उन्हनि उलमान हीअ आयत ॿुधी त ॾाढो रुना ऐं ईमान आंदाऊं ऐं पोइ नजाशी वटि आया ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पसंदीदा अतवार हालात बयानु कया ऐं क़ुर जी आयतूं उनखे ॿुधायाऊं जिन खे ॿुधी नजाशी उलमा नसारा जेके दरबार में हाज़िर हुआ सभु रोअण लॻा ऐं नजाशी मुस्लमान थी वियो। संदन इस्लाम अहले हबश ते ज़ाहिर कयो। पोइ उनखे ख़ौफ़ थियो त इहे माण्हू मारे छॾींदा त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में रहण जो इरादे सां हबश खां रवानो थियो।